वालेकुम दोस्तों उम्मीद तो ठीक हूंदव। अॼु मां ख़ासि तौर मुखातिब आहियां सिंधी जेका असांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे या प्रिंट मीडिया, उन्हनि जे डायरेक्टर न्यूज़ या एडिटर्स वग़ैरह जेके बि दोस्त आहिनि या इवन जेको माना टीवियुनि जा मालिक आहिनि या जेको आहे सो अख़बारुनि जा जेके बि ऑनर वग़ैरह आहिनि, मां अॼु उन्हनि सां मुखातिब आहियां। दोस्तों मां जीअं त माना अर्ज़ु इहो रखणु चाहींदुसि, छो त हिन वक़्त ताईं मूं तक़रीबन 12 खां 13 साल जेको आहे सो एज़ अ स्पोर्ट्स एंकर ऐं डायरेक्टर तौरु जेको कमु कयो, मूं हिकिड़ियूं शयूं नोट कयूं त जेको असां 73 सालनि जी तारीख़ में हिकिड़ो सिंधी क्रिकेटरनि जे हक़नि जे हवाले सां जेका दांह खणंदा रहिया आहियूं, उहो असांजो मुयसरु आवाज़ु जेको आहे उहो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ताईं कोन पई पहुतो रहियो। छो त तक़रीबन 12-13 सालनि जे अरसे में हालांकि तव्हांखे ख़बर आहे त सिंधी चैनल जेके आहिनि हिन वक़्तु टीवी चैनल जेके आहिनि 5-6 जेके आहिनि सो उहे रन कनि था पिया। अहिड़े नमूने अख़बारूं त लातइदाद आहिनि, पर उन्हनि मंझां सिर्फ़ु KTN न्यूज़ जो हिकिड़ो मुजाहिद सोलंगी ऐं सिंध TV न्यूज़ जो राय बपड़। अदरवाइज़ ॿियो को बि न टीवी चैनल जी नुमाइंदगी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे हवाले सां नेशनल स्टेडियम जे अंदरि जेका PSL पई थी या जेके मैचिस पे थिया या जेके स्पोर्ट्स जा इवेंट पे थिया जिते हू ऑफिशियल पे आया, उते का बि पंहिंजी नुमाइंदगी ज़ाहिर ई न आहे। हालांकि थियणु त ईअं खपे, जेको असां चऊं था बाबा मेन स्ट्रीम में अचिणो आहे त आख़िरकार उहो कीअं अचिबो। जेकॾहिं तव्हां मेन स्ट्रीम में बि अचणु चाहियो था ऐं हिन वक़्तु जेकॾहिं कमर्शलाइज़ बुनियादनि ते ॾिसिजे त क्रिकेट जेको आहे अणटर थी वई आहे तव्हांजे लाइ। क्रिकेट रांदि जेका आहे सोचो त हाणे PSL जा जीअं एडिशन थियणु शुरू थिया आहिनि, हाणे वरी कश्मीर लीग थिए पई, वर्ल्ड कप थिए थो, T20 थिए थो पियो वर्ल्ड कप अलॻि सां, वनडेज़ जो अलॻि सां वर्ल्ड कप मुनक़िद थिए थो। उनखे अलावा जेकॾहिं ॾिठो वञे त वरी जेको आहे सो ॿिया इवेंट्स मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, हाणे टूअर, छो त हाणे दहशतगर्द जी उहा फिज़ा 2009 वारी कोन्हे का जेको श्रीलंका ते हमलो थियो हुयो। हिन वक़्तु रांदियुनि जे हवाले सां इंतिहाई पाकिस्तान में तमामु घणियूं सरगर्मियूं थी रहियूं आहिनि। मां उनजे करे तव्हांखे चवंदुसि मेन स्ट्रीम जेसीं ताईं पाण न थींदासीं, ख़ासि तौर ते सिंधी इदारा, बाक़ी पाण असां ॿियनि ॿोलियुनि में ॾिसूं था जेके ब्लॉगर्स आहिनि उन्हनि खे जेको आहे सो परमिशन आहे, उहे PCB सां माना लह विचड़ में अचनि था, लिख पढ़ कनि था, जंहिंजे करे उन्हनि खे पोइ हिकिड़ी NOC ॾिनी वञे थी जेके मैचिस जी कवरेज दौरान अचनि था ऐं जेके ऑफिशियल्स उते वेहनि था पिया पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन खां वेंदे सिलेक्टर्स ताईं। छो त हू तव्हांजे सिंधी छोकिरनि जा या जेके आहिनि सो असांजी कराची जे अंदरि जेके उर्दू स्पीकिंग छोकिरा खेॾनि था, उन्हनि जो रिकॉर्ड वेही करे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो चेयरमैन वेबसाइट तां कोन पढ़ंदो, सिलेक्टर वेही करे उहे वेबसाइट तां कोन पढ़ंदा। इहे सभु शयूं तव्हांखे ॾेखारणियूं पवंदियूं, तव्हांखे मञाइणियूं पवंदियूं ऐं तव्हांखे आवाज़ु उथारणो पवंदो, न रुॻो पंहिंजी मीडिया जे हवाले सां, पंहिंजी अख़बारुनि जे हवाले सां, न रुॻो उन्हनि खे हिकिड़ो मार्केट में वैल्यू ॾियारण जे हवाले सां, पर मेन स्ट्रीम जेसीं ताईं न थिबो, जेसीं ताईं पंहिंजो केस, पंहिंजे रांदीगरनि जो केस न रखिबो, उन वक़्त ताईं मां नथो सम्झां त को जेको आहे सो सुठो सवणो ॿी का शइ जेको आहे सो साम्हूं अची सघे थी। छो त हिन वक़्त ताईं हिन अरसे दौरान सिर्फ़ु 2 ई माण्हू जेसीं ताईं मूं पे कमु कयो, उन वक़्त ताईं जेको आहे सो मुंहिंजो ऐं जेको आहे सो मुजाहिद सोलंगी खां सवाइ ॿियो को बि असांखे सिंधी इदारनि मंझां स्पोर्ट्स जर्नलिस्ट जेको आहे सो नेशनल स्टेडियम जे अंदरि 13 सालनि जे अंदरि मूंखे को बि नज़र न आयो। हालांकि ॿियनि जूं डमी अख़बारूं आहिनि, व्लॉगर्स आहिनि, जेके आहिनि सो अख़बारूं छपजनि ई कोन थियूं, PDF जा फाइल थियल आहिनि, उहे असांजा ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके दोस्त आहिनि, उन्हनि जा जेके नुमाइंदा आहिनि, उहे पंहिंजी नुमाइंदगी कनि था पिया। उहे नेशनल स्टेडियम जे अंदरि इन्हनि इवेंट्स जे अंदरि जेके आहिनि सो उहे मौजूदु हुजनि था, पर जेकॾहिं फ़र्ज़ु कयो 6 लोगोस जेके आहिनि सो सिंधी मीडिया जा जेकॾहिं वञी PCB चेयरमैन जे आॾो टेबल ते रखजनि ऐं उनखां सिंध जो केस रखिजे, बलोचिस्तान जो केस रखिजे, सिंध बशमूल कराची, छो त हाणे इहा फिनामिना ख़तमु थियणु खपे त सिंध माना सिर्फ़ु सिंधी ॻाल्हाईंदड़ उर्दू स्पीकिंग खे बि असां पंहिंजो भाउ था सम्झूं पिया ऐं हुननि सां बि ज़्यादतियूं थींदियूं रहियूं आहिनि 7 ज़ोन्स जे हवाले सां। तंहिंजे करे मां तव्हांखे साॻे नमूने इहा गुज़ारिश कंदुसि, जेके डायरेक्टर न्यूज़ आहिनि, मां उन्हनि खां इहो हिकिड़ो निमाणी गुज़ारिश कंदुसि त हिन वक़्तु जीअं त जेको आहे सो PSL जा इवेंट थियनि था पिया ऐं हाणे तव्हांखे ख़बर आहे कश्मीर लीग स्टार्ट आहे, उनखां पोइ मुख़्तलिफ़ टूअर जेके आहिनि सो उहे थींदा, मथां वर्ल्ड कप पियो अचे, उनजे हवाले सां तव्हां पंहिंजी नुमाइंदगी ज़रूरु जेको आहे सो जेको नेशनल, मां उहा तव्हांखे गाइडलाइन बि ॾियां थो, तव्हां नेशनल स्टेडियम पहुचो, उते जेको आहे सो दोस्तनि सां मिले तव्हांजो रिपोर्टर ऐं उन में पंहिंजो शनाख़्ती कार्ड हुजे, इदारे जो जेको माना कार्ड थिए थो पियो, इदारे जो कार्ड हुजे, उन सां गॾोगॾु हिकिड़ो लेटर ॾियो त असां हिनखे ऑन था कयूं, हीअ असांजो रिपोर्टर आहे ऐं ॿीहर जेको आहे सो आईंदा जेके बि स्पोर्ट्स एक्टिविटीज़ आहिनि उहो असांजो हीउ रिपोर्टर कंदो, जंहिंजे करे तव्हां जेको आहे सो असांखे NOC ॾियो यानी कार्ड बणाए ॾियो।
तंहिंजे करे हीअ सभु शयूं इन फॉर्मेट ऐं फार्मूला तहत न थींदियूं। उहो न रुॻो तव्हांजा मीडिया हाउस मेन स्ट्रीम खां कटियल रहंदा, बल्कि जेको असांजे रांदीगरनि जो केस आहे, मां त इहो सम्झां थो पियो त असांजी सिंधी मीडिया जो इहो वॾे में वॾो फुक़दान रहियो त जेको आहे सो असांजी मुकमिल तौरु, छो त KTN सिंध TV खां सवाइ ॿियो सिंधी मीडिया इन तरफ़ ध्यानु कोन थी ॾिए। सिंधी मीडिया सम्झे थी पई त हे जेके आहिनि फज़ूल क़िस्म जी ॻाल्हि आहे, स्पोर्ट्स एक्टिविटीज़ फज़ूल क़िस्म जी ॻाल्हि आहे। पर हालांकि मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु ठीकु आहे, सियासी प्रोग्राम वग़ैरह उहो सियासी कारवां जे हवाले सां उहे शयूं हलनि थियूं, पर स्पोर्ट्स तव्हांजी जेको आहे सो हिन वक़्तु न रुॻो ॾिठी वञे थी, पर तव्हांजे सियासी प्रोग्रामनि जी बि जेकॾहिं तव्हां जेको आहे सो खणो व्यूअरशिप ऐं यूट्यूब खे तव्हां चेक कयो ऐं स्पोर्ट्स जे प्रोग्रामनि जी बि खणो त वाज़े फ़र्क़ु तव्हांखे नज़र अची वेंदो त माण्हू सियासी प्रोग्राम बि ॾिसणु चाहिनि त सियासत त मुकमिल तौर ते माना जेको आहे सो उहा असांजी रग रग में खणी जेको आहे सो उहा ॻुतियल ऐं ॻोहियल आहे, पर स्पोर्ट्स जे हवाले सां स्पोर्ट्स खे बि कॾहिं बि जेको आहे सो उनखे कुंडाइतो नथो करे सघिजे ऐं उनजी अहमियत जो इनकार नथो करे सघिजे। तंहिंजे करे मां स्पोर्ट्स जे हवाले सां इहा गुज़ारिश कई, जेके बि असांजा सिंधी चैनल आहिनि उनजा डायरेक्टर न्यूज़ आहिनि उनखे ईअं करणु खपे, ऐं जेके TV चैनलनि जा मालिक आहिनि उन्हनि खे बि इन्हनि शयुनि ते अमल कराइण जे लाइ डायरेक्टर न्यूज़ खे जेको आहे सो हिदायतूं ॾियणु खपनि त बाबा हाणे हे जेका आहे सो मेन स्ट्रीम जेकॾहिं थियणो आहे, पंहिंजे रांदीगरनि जो केस रखिणो आहे, त उहो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सां, पाकिस्तान हॉकी फेडरेशन सां, पाकिस्तान फुटबॉल सां, ऐं मतिलबु जेके बि रांदियूं थियनि थियूं उते तव्हांजी नुमाइंदगी ज़रूरी आहे, छो त ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि जी उते नुमाइंदगी मौजूदु हुजे थी। उहे पंहिंजी धरती जो, पंहिंजे रांदीगर जो, उहे हर शइ जो केस रखनि था, पर वॾी बदकिस्मती इहा आहे त असांजे रांदीगरनि जो केस रखण जे हवाले सां हिन वक़्त ताईं सिर्फ़ु 2 इदारा आहिनि, हिकिड़ो सिंध TV न्यूज़ आहे, ॿियो KTN न्यूज़ आहे, अदरवाइज़ बाक़ी माठार लॻी पई आहे, हिकिड़ी सांत लॻी पई आहे, जंहिंजे करे उन्हनि शयुनि खां जेको आहे सो पाण खे परे करण जे लाइ ऐं मेन स्ट्रीम थियण जे लाइ ज़रूरी आहे त जेके मूं गुज़ारिशूं कयूं आहिनि उन्हनि ते हिकिड़ो भेरो ज़रूरु सोच वीचार कयो त जीअं जेको आहे सो असां मेन स्ट्रीम में बि अची सघूं ऐं पंहिंजे रांदीगरनि जो असराइतो केस बि रखी सघूं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, जेकॾहिं मुंहिंजो तव्हांखे यूट्यूब चैनल पसंदि थो अचे पियो त ज़रूरु सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं दोस्तनि ताईं पहुचाईंदा। लख लाइक़।